हिते अवां खे ॿुधायूं त हैदराबाद में पुलिस पारां 15 पुलिस मुक़ाबलनि समेत 17 केसनि में घुरिबल मंशियात फरोश जे मुक़ाबले में मारण जी दावा कई आहे। पुलिस मूजिब चार्ली टंडो यूसुफ वेझो पुलिस जे मुक़ाबले में इंतिहाई घुरिबल आइस डीलर सजाद सवारी मारिजी वियो। संदसि 3 साथी फरार थी विया। कार्रवाई दौरान क्रिस्टल आइस ऐं 2 क्लैशनकोफ बरामद कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। हैदराबाद में पुलिस पारां 15 पुलिस मुक़ाबलनि समेत 17 केसनि में घुरिबल मुनशियात फरोश जे मुक़ाबले में मारिजण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब चार्ली टंडो यूसुफ वेझो पुलिस जे मुक़ाबले में इंतिहाई घुरिबल आइस डीलर सजाद सवारी मारिजी वियो। एक भेरो ॿीहर अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। हैदराबाद में पुलिस पारां 15 पुलिस मुक़ाबलनि समेत 17 केसनि में घुरिबल मंशियात फरोश जे मुक़ाबले में मारिजण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब चार्ली टंडो यूसुफ वेझो पुलिस जे मुक़ाबले में इंतिहाई घुरिबल आइस डीलर सजाद सवारी मारिजी वियो। संदसि 3 साथी फरार थी विया। कार्रवाई दौरान क्रिस्टल आइस ऐं 2 क्लैशनकोफ बरामद कया विया आहिनि। हैदराबाद में पुलिस पारां 15 पुलिस मुक़ाबलनि समेत 17 केसनि में घुरिबल मंशियात फरोश जे मुक़ाबले में मारण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं हैदराबाद मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नसीर चन्ना खां। जी नसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी गज़ाला, हैदराबाद पुलिस पारां 15 पुलिस मुक़ाबलनि समेत 17 केसनि में घुरिबल मंशियात फरोश खे मुबैना मुक़ाबले में मारण जी दावा कई वई आहे। बदीन चार्ली टंडो यूसुफ जो पुलिस पारां मुबैना मुक़ाबलो ॼाणायो वियो आहे। उन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त पुलिस इंतिहाई घुरिबल ऐं बदनाम मंशियात फरोश डीलर जी मौजूदगी वारे इतलाह ते छापो हणियो त मुक़ाबलो थी पियो, जंहिंजे नतीजे में जेको आइस डीलर हुयो सजाद वलद शीरीन सवाती उहो मारिजी वियो आहे। जॾहिं संदसि 3 साथी जेके आहिनि उहे फरार थी विया आहिनि। पुलिस ॼाणायो वियो आहे त कार्रवाई दौरान क्रिस्टल आइस समेत 2 क्लैशनकोफ जेके आहिनि उहे पिणु बरामद कयूं वियूं आहिनि। मारिजी वियल जवाबदार 15 पुलिस मुक़ाबलनि गैर क़ानूनी हथियारनि जे केसनि में घुरिबल हुयो ऐं फरार थियल जवाबदारनि जी जेको गिरफ़्तारीअ लाइ शहर में नाकाबंदी कई वई आहे। जी ठीकु आहे नसीर, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।